अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी हलीम जी रेसिपी, चिकन हलीम। उन जे लाइ मां वठी 1/2 किलो अनाज आहे। आज मैं आपके साथ चिकन हलीम की रेसिपी शेयर कर रही हूँ। ये आधा किलो मिक्स अनाज है मेरे पास। ठीक है, हाँ ही अनाज मूंखे मिक्स मिलियो आहे। ये बना बनाया 1 किलो का पैकेट मैंने ख़रीदा था, लेकिन ज़रूरी नहीं है कि आपके पास भी इसी तरह से अवेलेबल हो। ठीक है, सो ज़रूरी ना है त तव्हां वटि बि ईअं मिले। त हिन 1/2 किलो अनाज जो जेको रेशियो आहे वो ईअं आहे त हिन में तव्हां ॾिसंदो गौर कयो त हिन में जव भी आहिनि ऐं कणिक भी आहे। आपको नज़र आएगा जौ भी और गंदम भी, और चने की दाल आप देख रहे हैं ज़्यादा है। ठीक है, त हिन में ईअं सम्झो त 1 पा जव ऐं कणिक, यानी 1/2 पा कणिक, 1/2 पा जव ऐं 1/2 पा चणनि जी दाल। 1/2 किलो में 3 शयूं 1/2 पा ऐं बाक़ी बचो 1/2 पा, त उन में चांवर ऐं हर क़िस्म जूं दालियूं थोड़ी थोड़ी। ठीक है, आधा किलो का रेशो इस तरह से बनेगा कि आधा पाव गंदम, आधा पाव जौ और आधा पाव चने की दाल, और बाकी आधा पाव में ये सारी जो दालें हैं हमारे पास, माश, मूंग, मसूर और उड़द की दाल है, और उसके अलावा चावल। इसमें आपको थोड़े से ये चावल भी नज़र आएंगे, ये दाना आपको नज़र आएगा चावल का भी। ठीक है, तो मैंने ही टोटल मिलाए 1/2 पा अनाज आहे। हाणे मूं हिनखे ही मां वटि जेको आहे एक्स्ट्रा है, तो मैं ताकि वो थी दिखाना। ये एक्स्ट्रा है मेरे पास, मैं जो प्रोसेस कर चुकी हूँ वो मैं आपको बता रही हूँ। इसको साफ़ करके सारी रात मैंने भिगो दिया। ठीक है, इनके चंगी तरह साफ़ करे सॼी रात इनके मूं भिजाए रखियो। गर्मी हूंदी आहे तो मैं फ्रिज में भिजाए रखंदी आहियां, सर्दी हूंदी आहे तो ईअं ही बाहर रखी सघिबो आहे। ठीक है, गर्मियों में आप फ्रिज में रखें, सर्दियों में आप इसको बाहर रख सकते हैं। सारी रात भिगोने के बाद फिर मैंने सुबह को इसको पका लिया। अब पकाने के बाद इसकी जो शक्ल है वो मैं आपको दिखा रही हूँ। हाँ ही ॾिसो, ये 1/2 किलो अनाज, आधा किलो अनाज सारी रात का भिगोया हुआ, और फिर मैंने इसको बहुत सारा पानी डाल के बग़ैर नमक के फीका मैंने इसको बॉयल कर लिया है। ॾिसो था, ही बिना लूण विझण जे हिकु ई मूं हिनखे बॉयल कयो आहे ऐं इलाही सारे पानी में बॉयल कयो आहे ऐं खुलियल थांव में। तव्हां ॾिसो था देगड़ी वॾी आहे ऐं हिन में जेको आहे हेठि आहे अनाज जेको आहे। सो इसको अनाज को खुले पानी में मैंने बॉयल करके रख दिया है। हाणे अचूं था चिकन ते। ही 1/2 किलो चिकन आहे, इनके मूं थोड़ा लूण विझी पानी में बॉयल कयो आहे। ठीक है, आधा किलो चिकन को मैंने थोड़ा सा नमक डाल के पानी डाल के उबाल लिया। पानी में मैंने ये मसाले डाले, 3 जवे लहसुन के, इसको मैंने कट लगा लिए थे। ठीक है, 3 गड़ियूं मोटियूं मोटियूं थुलियूं हे आहिनि थूम जूं, उनखे मूं कट हणी छॾियो त जीअं हिनजी खुशबू, हिनजो अरक चङी तरह शामिल थी वञे। कुछ नंढियूं नंढियूं टुकड़ियूं दालचीनी जूं आहिनि, कुछ 2-3 लौंग आहिनि, ऐं उनखां अलावा ही हिकिड़ो वॾो फोटो आहे, एक बड़ी इलायची, 2-3 छोटे टुकड़े दालचीनी के, 2-3 लौंग, और ये 3 मोटे जवे लहसुन के, और थोड़ा सा नमक डाल के उबाल लिया। चिकन कैसा था मेरे पास, हड्डियों वाला, सीने के पीसेस और कुछ हड्डियाँ, क्योंकि सीने के पीसेस के जो हैं वो रेशे अच्छे बनते हैं। ठीक है, सीने जा पीसेस चिकन जा हुआ ऐं कुछ उनमें हड्डियूं, जीअं निड़घुट ऐं खंभड़ियूं वग़ैरह, पासीरियूं, ये तो उन्हनि खे चंगी तरह से बॉयल करे। अच्छा, ये यखनी मैंने छान के अलग कर लिए। आप ये देख रहे हैं, चिकन जब बॉयल हो गया, जो उसमें पानी बच गया उसको छान के मैंने अलग रख लिया है, और ये मुर्गी के मैंने रेशे कर दिए हैं। अब हम आते हैं देगची की तरफ। हिन जा चंगी तरह सां सना सना रेशा कया आहिनि। अञा बस हिननि खे पचाइण महिल थोरो अञा भोरींदासीं। सीने जे पीसिस जो खणण जो रीज़न ही इहो आहे, सबबु इहो आहे त जीअं रेशा सुठा ठहनि। हाणे ही मूं वटि मसाला आहिनि, जंहिंमें ही तक़रीबन 1.5 टेबल स्पून जेको आहे वो अदरक थूम आहे पीसियल, ऐं 1/2 कप ॾही आहे फिटे रखी आहे, ऐं लूणु मिर्च हस्बे ज़ाइक़ा ऐं हैड। ठीक है, लूण थोड़ा एहतियात से विझणो आहे, छो त यखनी में भी लूण आहे, चिकन के बॉयल करने में भी लूण विधो। ये 1.5 चम्मच खाने का ये पिसा हुआ अदरक लहसुन, आधा कप दही फिटा हुआ, और नमक मिर्च हस्बे ज़ाइक़ा, थोड़ी सी हल्दी। नमक जो है वो यखनी में भी शामिल है, क्योंकि चिकन को बॉयल करते वक्त उसमें डाल दिया था, तो इसमें थोड़ा सा कम डालेंगे हम, बाद में ज़रूरत पड़ेगी तो चख लेंगे, और अगर कम हुआ तो हम दूसरा ज़्यादा डाल देंगे। सो हाँ असां अचूं था देगड़ीअ ना। हिन में ये 1/2 कप ऑयल मूँ गरम कया, 1/2 कप तेल गरम किया है मैंने। इसमें सबसे पहले हम डाल रहे हैं लहसुन अदरक। ठीक है, 1/2 कप तेल गरम आहे, इनमें सभिनी खां पहिरियों अदरक थूम
इनके सिर्फ 2 मिनट पचाईंदासीं। 2 मिनट के लिए हम इसको पका रहे हैं सिर्फ, ताकि थोड़ा सा भुन जाए अच्छी तरह से। आग दरमियानी सी है इस वक्त, विचोली बाहि पे। बसि इनखे थोरो जीअं तेल में गरम थी वञे चङी तरह सां। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं खुश्क मसाला। 3 खुश्क मसाले डाल दिए, इसको 2 मिनट पकाएंगे और फिर दही डाल देंगे। हाणे ॾिसो त ही असां जेको ठाहियूं पिया हलीम, इन में सिर्फ़ु इहे 3 बेसिक मसाला पिया आहिनि, ठीकु आहे। ऐं आख़िर में असां हिन में थोरो गरम मसालो विझंदासीं। त कोई हिन में घणा मसाला न आहिनि, रेडीमेड बि त हलीम जा पैकेट्स मिलनि था, पर उन में जेका मसालनि ते एतबार न आहे। कॾहिं कॾहिं मां उहे बि पचाईंदी आहियां। हिकिड़ो इंस्टेंट हलीम भी मिलंदो आहे जेको पाउडर की शक्ल में होंगे। इंस्टेंट हलीम भी आपने देखा होगा जो पाउडर की शक्ल में होता है, लेकिन यकीन करें उसका वो जायका नहीं होता जो इस दाने वाले हलीम का होता है। इसको मैं घोट पी लूँगी तो इसमें थोड़े से दाने जो है वो साबित रह जाएंगे और वो बहुत मज़ा देते हैं। अब ये पक चुका है जितना मुझे पकाना था। अब हम इसमें डाल रहे हैं दही। ये अध कप दही मूं में विझी आहे। हिनखे असां थोड़ी देर भूनंदासीं तो जीअं दही जो पानी खुश्क थी वञे। इसको थोड़ी देर के लिए हम भून लेते हैं ताकि दही का पानी जो है वो खुश्क हो जाए। बहुत हल्का फुल्का सादा से मसालों वाला। असां सिंधी माण्हू त उहो ई हल्को मसालो खाईंदा आहियूं, घटि मसालो खाईंदा आहियूं, ठीकु आहे। सो ही असां हिनखे भुञूं था। ये तमामु लाइट मज़ेदार हलीम पचंदो, यकीनन तव्हां तारीफ़ समेटींदव। ॾिसो पानी दही जो सूखी गया, दही का पानी खुश्क हो चुका है। अब हम इसमें ये डालेंगे चिकन, ठीक है। हाँ चिकन ही असांजो सुठो ॻरियल आहे। तमामु मूं काफ़ी देर रखे काढ़ियो, पानी में बॉयल कयो, उनके बावजूद मां हिनखे थोड़ी देर लाइ वरी बचण लाइ रखंदसि। इसको मैंने बहुत अच्छी तरह से उबाला था ताकि वो हड्डियों की यखनी जो है वो निकल आए, और उसके बावजूद फिर भी मैं इसको पकाऊंगी क्योंकि इसकी ये शक्ल नज़र नहीं आनी चाहिए और ये पूरी तरह रेशे हो जाने चाहिए, ठीक है। हाँ हिन असां यखनी विधी से यखनी से गॾु हाणे हिनखे ढक ॾेई हल्की बाहि ते मां पचाइण जे लाइ छॾींदसि। इसको मैं ढककर हल्की आंच पे पकने के लिए रख दूंगी ताकि ये रेशे जो हैं वो और अच्छी तरह से अलग अलग हो जाएं, बिल्कुल धागे से बन जाएं। उन खां पोइ हिनखे ढक ॾियण खां पोइ ही जेको आहे अनाज बॉयल थियल, उसको तो मैं हल्की आंच पे पकने के लिए रख दूंगी। उसके बाद इस अनाज को मैं घोट लूँगी। आप इसको घोटने से भी घोट सकते हैं, डोई से, चम्मच से, ठीक है। मंधीअड़े सां, डोईअ सां, कंहिं बि शइ सां हिनखे घोटियो। मां हिनखे इलेक्ट्रिक बीटर सां फेटियां थी। इलेक्ट्रिक बीटर के साथ मैं इसको फेंट रही हूँ, और अगर आपके पास इलेक्ट्रिक बीटर है तो और अच्छी बात है, टाइम बच जाता है, इससे मेहनत भी कम लगती है। तो अभी मैं इसको चिकन को हल्की आंच पे ढककर छोड़ रही हूँ और इसको मैं अच्छी तरह से बीट कर लूँगी, फेंट लूँगी, या कह लें कि घोट लूँगी। हलीम खे हाणे मां इलेक्ट्रिक बीटर सां बीट थी कयां। मूंखे हिनखे कुछ देर अञा फेटणो आहे त जीअं हिन जा दाणा जेके आहिनि चङी तरह सां मिक्स थी वञनि। हाणे हीउ ॾिसो, हीउ मां अनाज सॼो पीसे छॾियो आहे। इसको घोट लिया मैंने अच्छी तरह, ब्लेंडर के साथ ब्लेंड कर लिया है। कहीं कहीं से कोई गंदम का दाना या कोई दाल का दाना साबित थोड़ा बहुत रह गया है। अब इसको मैंने आग पे रख लिया है ताकि अच्छी तरह से गर्म हो जाए। अब हम आते हैं ये चिकन की तरफ। चिकन की हालत देखें क्या है, ये देखिए। यखनी में जो ये रेशे मैंने पकने के लिए रखे थे वो तकरीबन पहले से ज़्यादा बारीक हो चुके हैं। थोड़ा सा मैं इसको अच्छी तरह से चूरा कर लेती हूँ, उसके बाद मैं इसको अनाज में शामिल कर लूँगी, ठीक है। हाँ ही रेशा मुंहिंजा पहिरियों खां वधीक सन्हा थी विया आहिनि। अञा बि हुन सां अन्न सां गॾु पचंदा त ही वधीक अञा सन्हा थींदा। त हिननि खे हाणे मां विझां थी। हिकिड़ी सनड़ी मूंखे हॾी थी नज़र अचे, या मां कढां थी हिन मां। ऐं हीउ जेको आहे हाणे मां हिन में दालनि ऐं अनाज सां गॾु हिन खे चिकन खे मिक्स कंदसि। हाणे हीउ चिकन मां हिन में शामिल कयो आहे। चिकन मैंने इसमें डाल दिया है। हाणे हिन खे जेतिरो नरम रखणु चाहियो ओतिरो तव्हां हिन में पानी शामिल करो। आप इसको कितना नरम रखना चाहते हैं उतना आप इसमें पानी शामिल कर लें। और ये याद रखें कि इसमें दालें हैं, तो दालों को पकाने के बाद जब भी हम रखते हैं वो गाढ़ी हो जाती हैं, थिक हो जाती हैं। दालियूं भी असां जॾहिं पचाए रखंदा आहियूं घाटियूं थी वञनि, त हिन में दालियूं
त तव्हां उन हिसाब सां हिन में पाणी थोरो शामिलु कंदासीं। हाणे तव्हां ओतिरो पाणी विझिजो जो ही रखण खां पोइ जॾहिं ॾिसिजे त थोरो नरम हुजे, या त ही नान सां खाइबो या असां चांवरनि सां खाईंदा आहियूं। त हाणे हिन में मां थोरो पाणी शामिलु कयां थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पानी थोड़ा विझी मां इनके मिक्स करे ॾिसां थी। थोड़ा सा पानी डाल के मैं इसको मिला लेती हूँ। थोड़ा सा और डाल दूँगी ताकि कुछ देर मैं इसको अभी पकाऊँगी। ठीक है। हाँ तव्हां हिन मां हिन जी घाटाइप ॾिसी सघो था। आप इसका गाढ़ापन जो है देख सकते हैं कि ये थोड़ा सा मैंने पतला रखा है, अभी इसको और पकना है। हाँ ही टे शयूं ॾिसो, ही सावा मिर्च आहिनि 4-5 ऐं ही तक़रीबन 1.5 टीस्पून पीठल गरम मसालो आहे ऐं ही ऑयल आहे। बसर विझबा आहिनि तरियल हलीम में मथां। सो ही बसर तरे मूँ कढ़ी छॾिया आहिनि। प्याज मैंने फ्राई करके निकाल लिए, तो ये जो तेल बच गया है ये भी मैं इसमें डालूँगी ताकि इसमें वो जो है प्याज का टेस्ट आ जाए। तली प्याज का, या जो हम प्याज ब्राउन करते हैं शुरू में, ये डालेंगे। इसके साथ हम हरी मिर्चें डालेंगे। इसके साथ हम डालेंगे इसमें गरम मसाला तकरीबन 1.5 टीस्पून। अब इसको करते हैं मिक्स। तेल का इसमें बहुत अच्छा टेस्ट आएगा क्योंकि उसमें प्याज पकी हुई थी, और गरम मसाला, हरी मिर्चें, ये सब कुछ डाल के अभी मैं इसको थोड़ी देर में इसको तेज़ आंच पे पकाऊंगी। तव्हां ॾिसो था चिकन जा रेशा। ठीक है। अच्छा, चिकन भी आपकी मर्ज़ी है। मैंने आधा किलो अनाज पे आधा किलो चिकन डाला है, उसमें से कुछ हड्डियाँ भी निकल गई। आप जितना डालना चाहें डाल सकती हैं। ठीक है। जेतिरो चिकन विझणु चाहियो, मूं अधु किलो विधो आहे, जंहिंमां अधु पा खनि जेतिरियूं तक़रीबन हड्डियूं निकितियूं आहिनि ऐं बाक़ी 1.5 पा जेतिरा रेशा हुया। सो हाणे हिनखे मां ढकु ॾेई पचाईंदसि। थोड़ी देर हिनखे छॾियूं था, थोड़ी देर तेज़ बाहि ते, पोइ हल्की बाहि ते, त जीअं हिन में मिर्चनि जो ऐं तेल जो ज़ाइक़ो रची वञे चङी तरह सां। हाणे वरी अचूं था हिन पासे। ही ॾिसो, ही बसर मूं फ्राई करे रखिया आहिनि। हमेशह हलीम जे मथां तरियल बसर विझबो आहे। सावा धाणा कटियल आहिनि, लीमा आहिनि, लीमनि जा ॿिज कढी छॾिया आहिनि। अब मैंने ये 3 चीज़ें रखी हैं हलीम के साथ सर्व करने के लिए। तली हुई प्याज, हरा धनिया और लीमू। आप लोग चाहें तो कटी हुई अदरक और कटा हुआ पुदीना और हरी मिर्चें डाल सकते हैं। ठीक है। जेकॾहिं तव्हांखे पसंदि हुजे त तव्हां सनी कटियल अदरक ऐं सनो कटियल फूदनो ऐं सावा मिर्च कटियल कच्चा उहे तव्हां विझी सघो था। असां हिननि 3 शयुनि सां सर्व कंदा आहियूं, खाइणु पसंदि कंदा आहियूं। इन लाइ मूं हुन में इहे 3 शयूं विधियूं आहिनि। सो हाणे थोड़ी देर लाइ मां हलीम खे रखियो आहे दम ते, उन खां पोइ ॾिसूं था, चेक कयूं था हलीम। ॾिसो ही हल्की बाहि ते पचंदो रहियो आहे। मज़ेदार सुठी हिन जी ख़ुशबू थी अचे। लूणु मां चखी छॾियो आहे, पूरो करे छॾियो आहे ऐं उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी वीडियो वणी हूंदी। हाणे हिनखे असां सर्व कंदासीं। जेके शयूं मूं तव्हांखे ॾेखारियूं, तरियल बसर, सावा धाणा ऐं सावा लीमा। बाक़ी जेके शयूं तव्हां विझणु चाहियो उहे तव्हां विझी सघो था। तो जेकॾहिं तव्हांखे रेसिपी वणी हुजे त तव्हां हिनखे वीडियो खे शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मां मुस्तक़बिल में बि कुझु अञा सेखारियां त तव्हां उहो बि ॾिसी सघो। हाणे हिनखे मां थोड़ी देर हीअं घुमाईंदी रहंदमि त जीअं मुंहिंजा चिकन जा जेके रेशा आहिनि उहे अञा सन्हा थी वञनि। ऐं हमेशह चवंदी आहियां, खाधो प्यार सां पचायो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी वीडियो सां कंहिं ॿिए दफ़े वरी मिलंदासीं इंशाअल्लाह। तेसिताईं अल्लाह बाए।